महीनो कतीअ जो आयो आयो, 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 जागण जो कयो सायो, वारी जावा, हाँ जागण जो कयो सायो, वारी जावा, वारी जावा बलिहारी जावा, वारी वारी जावा, बलिहारी जावा, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 12 गृहस्थ आश्रम जो महात्म ऐं रमा ग्यारस जी कथा। महर्षि नारद जी श्री ब्रह्माजन खां पुछण लगा त हे पितामह, सभिनी आश्रमनि में गृहस्थ आश्रम श्रेष्ठ छो लेखियो वियो आहे ऐं कारकत महीने जे कृष्ण पक्ष जी ग्यारस जी महिमा विस्तार सां ॿुधायो। श्री ब्रह्माजन चवण लगा त हे पुत्र नारद, जीअं सभिनी नंदियुनि में श्री गंगा नंदी श्रेष्ठ आहे, तीअं सभिनी आश्रमनि में गृहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे। अहिड़े नमूने हर जीव खे माता पिता जो आसरो वठणो पवंदो आहे, तीअं सभिनी आश्रमनि खे गृहस्थ आश्रम जो आसरो आहे। जीअं पेट खाधे खे हजम करे सॼे शरीर जी पालना करे थो, तीअं गृहस्थी कमाई करे सभिनी आश्रमनि खे पाले थो। संसार में गृहस्थ आश्रम जे सहारे शहन प्रकारनि जा भिक्षक पलजन था। हिकु ब्रह्मचारी, ॿियो सन्यासी, टियों विद्यार्थी, चौथों राहगीर, पंजों संत महात्मा ऐं शों अतिथि देव। जेको संतनि जी शेवा कंदो आहे उन्हीअ खे अखुट फल मिलंदो आहे। गृहस्थ आश्रम कहिड़ो आहे जंहिंजे दरवाजे तां ॿियनि सभिनी आश्रमनि पितरनि खे हमेशा कुझु न कुझु मिलंदो आहे। श्री ब्रह्माजन चयो त हे पुत्र नारद, हाणे मां तोखे हिन कारकत महीने जे कृष्ण पक्ष जी ग्यारस जे विर्त जी महिमा ॿुधायां थो। जेको बि जीव हिन ग्यारस जो विर्त सिक श्रद्धा सां रखंदो आहे, उहो हिन संसार में सभई सुख माणे अंत में वैकुंठ वास कंदो आहे। श्री रमा ग्यारस। श्री रमा ग्यारस जी कथा श्री पद्म पुराण जे उत्तराखंड सुफ़े 674 में लिखियल आहे। धर्मराज युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण जन खां पुछनि था त हे मधुसूदन, हाणे कृपा करे ॿुधायो त असू महीने जे कृष्ण पक्ष में कहिड़ी ग्यारस थींदी आहे। योगेश्वर भगवान श्री कृष्ण चवण लगा त हे युधिष्ठिर, हीअ ग्यारस राज भाग प्राप्त कराइण वारी ऐं सभिनी दुखनि जो नाश करण वारी आहे। असू महीने जे कृष्ण पक्ष जी एकादशी तिथीअ ते थींदी आहे। हिन जो वॾो महात्म आहे ऐं कथा हिन रीत आहे। हिकिड़ो मुचकुंद नाले प्रतापी राजा हो, जंहिंजी राजा इंद्र सां दोस्ती हुई। राजा वॾो सत्यवादी ऐं विष्णु भगवान जो प्रेमी भगत हो। उन्हीअ खे हिकिड़ी सुंदर कन्या हुई, जंहिंजो नालो चंद्रभागा हो। चंद्रभागा जो विहांउ चंद्रसेन जे पुत्र राजकुमार शोभन सां थियो। हिकिड़े ॾींहुं राजकुमार शोभन रमा ग्यारस जो विर्त रखियो
पर बुख ऐं उञ सही न सघियो ऐं राति जो व्याकुल थी पंहिंजा प्राण त्याॻियईं। वेचारी चंद्रभागा जा ॾुखिया ॾींहं अची विया। सा विधवा बणिजी पीउ जे घर में पतीअ जे ग़म में जीवन गुजारण लॻी। रमा ग्यारस जे प्रभाव करे राजकुमार शोभन मंदराचल पर्वत जी चोटीअ ते सुंदर देवपुरीअ खे प्राप्त थियो ऐं उतां जो राजा बणिजी इंद्र वांगुरु अटल राज करण लॻो। हीरन जवाहरनि जे सिंघासन ते हुकुम हलाइण लॻो। हिकिड़े ॾींहुं महाराज मुचकंद जो गुरु ब्राह्मण घुमंदो घुमंदो ऐं तीर्थ यात्रा कंदो महाराजा शोभन जे नगर में पहुतो। हुन शोभन खे सुञातो। कुझु वक़्तु ॿिन्ही जो पाण में मुखामेलो बि थियो। महाराज शोभन चवण लॻो त हे गुरुवर, रमा ग्यारस जे सुखदाई विर्त रखण करे मूंखे हीअ राजाई मिली आहे। ब्राह्मण इहा ख़ुशीअ जी वार्ता ॿुधी मंगल मनाईंदो राजा मुचकुंद जे नगरीअ में आयो ऐं चंद्रभागा सां राजकुमार शोभन जे राजा थियण जी सभु ॻाल्हि करे ॿुधायईं। चंद्रभागा जे मुख ते जा ॻणती छायल हुई, सा यकदम दूर थी वई ऐं उन ब्राह्मण खे चवण लॻी त हे महाराज, हाणे मूंखे हली मुंहिंजे पतीअ जो दर्शन करायो। गुरु ब्राह्मण चंद्रभागा खे पाण सां वठी महाराज शोभन वटि आयो। उन्हनि जो विछोड़ो प्रभुअ हिक पल में ई दूर कयो। ॿई पाण में मिली ॾाढा ख़ुशि थिया। जीअं कंगाल पारस पत्थर पाए ख़ुशि थींदो आहे, तीअं हिन ग्यारस विर्त जे रखण सां सभई मनोकामनाऊं पूर्ण थियनि थियूं। रमा ग्यारस जो फल चिंतामणि या कामधेनुअ जहिड़ो सुखदाई आहे। जेके मनुष्य ही विर्त श्रद्धा ऐं प्रीत सां रखनि था, उन्हनि जा ब्रह्म हचा जहिड़ा पाप बि ॿरी भस्म थी वञनि था। हिते श्री पद्म पुराणे कारकत महात्म नाले 12हों अध्याय पूरो थियो। दरबार ने जा खुलिया दुआरा, हिक ॿिए खे सॾ करन प्यारा। दरबार ने जा खुलिया दुआरा, हिक ॿिए खे सॾ करन प्यारा। जागो देर न लायो, मैं वारी जावा, हाँ जागो देर न लायो। मैं वारी जावा, वारी जावा भले हारी जावा। वारी वारी जावा, भले हारी जावा। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। महीनो कतीअ जो। घंट घड़ियाला तूरियूं तू तारा, जागाइण लाइ वजन नंगारा। घंट घड़ियाला तूरियूं तू तारा, जागाइण लाइ वजन नंगारा। जागी राम रिझायो, मैं वारी जावा, जागी राम रिझायो। मैं वारी जावा, वारी जावा भले हारी जावा। वारी वारी जावा, भले हारी जावा। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। महीनो कतीअ जो। बोलो ग्यारस माता की जय, बोलो कारकत भगवान की जय, श्याम सुंदर भगवान की।
ओम जयकार कत भगवान स्वामी जयकार कत भगवान जेको तुहि जो विरत रखे थो जेको तुहि जो विरत रखे थो पाए पद निर्वाण स्वामी जयकार कत भगवान महीनो सजो जो सुबह सवेर थो उथी करे स्नान स्वामी उथी करे स्नान तन मन जा दुख दूर थियन सब तन मन जा दुख दूर थियन सब पाए दया जो दान स्वामी जयकार कत भगवान नाम दान सां ठही वञे थो बिगड़ियल भाग महान स्वामी बिगड़ियल भाग महान सिक श्रद्धा सां कथा ॿुधे जो सिक श्रद्धा सां कथा ॿुधे जो पाए सो आत्म ज्ञान स्वामी जयकार कत भगवान शिव शंकर ऐं पार्वतीअ जो पुट आहीं बलवान स्वामी पुत्र वाही बलवान नास कयो हो तारिकासुर खे नास कयो हो तारिकासुर खे पंहिंजो वधायो शान स्वामी जयकार कत भगवान ऋषि मुनि ऐं देव सभेई धारिन तुंहिंजो ध्यान स्वामी धारिन तुझो ध्यान तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था कन तुंहिंजो गुणगान स्वामी जयकार कत भगवान जल में वासो देव करे सब कन तुंहिंजो सन्मान स्वामी कन तुझो सन्मान महीनो सजो भगतन लाइ ॼण थी महीनो सजो भगतन लाइ ॼण थी जग में पारस समान स्वामी जयकार कत भगवान सुबह शाम जो करे आरती हथ जोड़े इंसान स्वामी हथ जोड़े इंसान उन ते दाता पाण उदासी उन ते दाता पाण उदासी महिर करे महिरबान स्वामी जयकार कत भगवान ओम जयकार कत भगवान स्वामी जयकार कत भगवान जेको तुंहिंजो विरत रखे थो जेको तुंहिंजो विरत रखे थो पाए पद निर्वाण स्वामी जयकार कत भगवान ओम जयकार कत भगवान ओम जयकार कत भगवान बोलो कारकत भगवान की जय।
श्याम सुंदर भगवान की जय